अदा सामो जेका वेठा हो हिन साईं के सदके वेही रहो जेकॾहिं साईं सां एॾी मोहबत आहे हिन जे सदके वेही रहो अब्बा अब्बा साईं वियो हाणे साईं वियो साईं वियो हाली मिलण के छॾो वियो हाली नाथ साईं अली सोने जे नाथ साईं अली साईं के अब्बा 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 हेॾे जदी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ जान जाना ओ शाह शाह ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तो जो जवाब नाहे सुभान अल्लाह हसीन चेहरो हसीन चेहरो ये गुल में गुलाब सुभान अल्लाह जदी करायो जान जाना ओ शाह शाह जगन में तो जो जवाब नाहे है जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठावादी झलक ॾिठी जे मिठावादी हशर जो उन ते हिसाब नाहे ओ जान जाना ओ शाह जगन में तो जो जवाब नाहे जमाल तो जो कमाल तो जो खुदा कयो खुश खिसाल तो जो सदन कसाई हयात आई सदन कसाई हयात आई घटियो न तो जो शबाब आए हसीन जहिड़ो लालन बड़ा ये गुलन में गुलाब लाए ही सुने दिल बर साईं जो सवाल आए सुभान अल्लाह जो सब मलाल लाए अमा सोनिया अंदर जुगालियूं अमा सोनिया अंदर जुगालियूं हबीब तो खां हिजाब लाए ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तो जो जवाब लाए हसीन चेहरो लालन बड़ा ये गुलन में गुलाब लाए माशाअल्लाह इस साईं दे लख दी जिगर अपनी खूबसूरत आवाज दे नाल तो साडे दिल दे विच मोहब्बत रस करे गुलने आखो सुभान अल्लाह हुण मैं खिताब वास्ते सईदी बारगाह इल्तिजा करे सा ई शेर दे नाल कि तेरी एक बोली तू घोल देवा तेरी एक बोली तू घोल देवा मुर्शिद कुल जुमल जहान दी बोली अदा जो पसंद है आके सुभान अल्लाह तेरी एक बोली तू घोल देवा कुल जुमल जहान दी बोली
यूसुफ कनान दा विक सकदा है तेरी कौन आड़े में बोली यूसुफ कनान दा विक सकदा है तेरी कौन आड़े में बोली मैं दानिश नौकर असल तू हां ये बेदीद मरे दिन बोली सुभान अल्लाह किबला साईं मुर्शिद शाहजान साईं दी बारगाह दे विच इल्तिजा है कि अपने सोने सोने नारे तकबीर यार मुर्शिद भी सामने होवे तो सारा नारा भी में होवे हां इमे ठानी कहनी हां नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी मुर्शिद साजन साईं मुर्शिद साजन साईं मुर्शिद जमान साईं मुर्शिद अली साईं दुरूद मुझे साईं करीमा के बता दुरूद पढ़ने में सुस्त है वॾी आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन कायिदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लखिल्लाहु यौमइज़िन बादुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अज़ीज़ो भाइरो दोस्तो मालिक करीम जा बेपाया एहसान आहिन जे हे मुहम्मदी मेड़ असां के नसीब फरमायो को वडेरे जो सॾ ते वञण वारो हूंदो को ऑफिसर जे सॾ ते वञण वारो हूंदो को भोतार जे सॾ ते वञण वारो तूं ऐं मां खुश नसीब आहियूं जो मुहम्मद अमीर जी महफ़िल में मुहम्मद करीम जी हदीस ऐं क़ुरान ॿुधण लाइ गॾु थिया। खुश नसीब आहिनि उहे इंसान भाग वारा आहिनि उहे माण्हू बख़्तन वारा आहिनि उहे इंसान जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहब्बत में गॾु थींदा आहिनि।
कुरान मजीद फुरकान हमीद बुधण बुधाइण बई सुन्नत है। जेकरे कुरान बुधी त तुझी दिल अल्लाह जी मोहब्बत में सरशार थी वेंदी। कुरान बुधी त तुझी वाग मदीने वरी पवंदी। कुरान बुधी त तुझो खुफ्ता बख्त जागी पवंदो। कुरान बुधी मदीने वारे साईं जी नात जण बुधी वेठे। कुरान बुधई पंहिंजे मथे जे मथां जेके गुनाहन जा बार खयो वेठो ही कुरान जे सदके अल्लाह हड़ई माफ़ करे छॾी। अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब मजा मूं जेका आयत सगोरी तिलावत कई हुई उन जे अंदर रब करीम फरमायो अल्लाहु यौमइदिन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। वो ॾींहुं जंहिं ॾींहुं यार यारनि जा वेरी थी वेंदा, माइट माइटनि जा दुश्मन थी वेंदा, भाउ भाइरनि जा दुश्मन थी वेंदा। जेॾी महिल रिश्ता नाता हिक ॿिए खां छिॼी पवंदा, रिश्ता टुटी वेंदा, बिरादरियूं मोकिलाए वेंदियूं, माइटियूं टुटी पवंदियूं, उन ॾींहं ते अल्लाह जो क़ुरान अल्लाह जो नालो मुहम्मद अमीर जी नात तोखे कमु अचण। सुभान अल्लाह। कौन सुभान अल्लाह। रब करीम इरशाद फरमायो आ यौम ला यनफउ मालु वला बनून। जे ॾींहं ते माल कम न ईंदो, अयाल कम न ईंदो, ज़मीन कम न ईंदी, दद कम न ईंदा, रिश्ता कम न ईंदा, उन ॾींहं ते इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। सुभान अल्लाह। जंहिं माल कम न ईंदो, जंहिं ॾींहुं अयाल कम न ईंदो, जंहिं ॾींहुं माइट कम न ईंदा, जंहिं ॾींहुं रिश्तेदार दुश्मन थी वेंदा, उन ॾींहं ते इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। सलामती वारी दिल क़यामत में तोखे अल्लाह जे हुज़ूर सुरखरू करण वारी हूंदी। सुभान अल्लाह। क़ल्बे सलीम। पुट हिन आयत में अल्लाह तो फरमाए त इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। ओ सलामती वारी दिल खणी ईंदे न, इहा दिल तोखे कम ईंदी। सुभान अल्लाह। दिल वा ॿिन क़िस्मनि जी, हिकिड़ी आ मरीज़, ॿी आ सेहतमंद। हिकिड़ी आ कल्बे मरीज़। कल्बे मरीज़ यानी निमाज़ न वणंदी, रोज़ो न वणंदो, मुझे मोहम्मद अमीर जी नात न वणंदी, मुझे लजपाल नबीअ ते दुरूद न वणंदो, मस्जिद जो पंध न वणंदो, कुरान ॿुधण न वणंदो, हदीस ॿुधण न वणंदो, नेक कम करण न वणंदा। इहा दिल मरीज़ आ। इंसान जे अंदर में जेॾी महिल बुखार थींदो आ, बीमारी थींदी आ, त उन जो इलाज डॉक्टर खां करायो वेंदो आ। बुखार थींदो डॉक्टर ॾे वेंदे, सुई हणंदो, टिकी फोटो ॾींदो, जंहिं खाइण सां इंसान सेहतमंद थींदो आ। मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ी दिल मरीज़ आ, ॿी दिल उहा आ जेका कल्बे सलीम आ। जेका कल्बे मरीज़ आ उहा नेकी खां परे आ, मुहम्मद अमीर खां परे आ, आखिरत जे अमालन खां परे आ, अल्लाह जे कुर्ब खां परे आ। पर जेका कल्बे सलीम आ उहा मुहम्मद अमीर जे भाकुरनि में पहुचाइण वारी दिल आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जंहिं दिल
इश्क मोहब्बत मदीने वारे साईं सा रखी या दिल आम दिल ना है जड़ी मल इन दिल वारा कब्र में पहुंचंदा मलाइक पुछंदा मन रब्बुक मा दीनुक मा कुंत तकूलु फी हक़्क़ि हाज़र रजुल बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे मीर जे बारे में पुछंदा कुरान जे बारे में इस्लाम जे बारे में अल्लाह जे बारे में मलाइका पुछंदा मेहरबानी अल्लाह खुश कंदई जेरी मल मलाइका पुछा कंदा उन ॾींहं ते मरीज़ दिल वारा चुप रहंदा पो उन्हनि खे जहन्नम जे अंदर फिटो कयो वेंदो पर जेरी मल अल्लाह जे ज़िक्र वारा ईंदा जेरी मल मोहम्मद अमीर ते दुरूदो सलाम पढ़ण वारा ईंदा हे बटाने जा आशिक रसूल ईंदा तो उन्हनि जे साम्हूं महबूब जी ज़ात हूंदी मलाइक चवंदा हिन महबूब ला छा चवंदो हुए तो उन्हें मल हे आशिक चवंदा ओ मलाइको हिन महबूब जे ला छा था पुछो हिन महबूब जी मोहब्बत में सिकंदे सिकंदे वरेह गुज़री विया हुया अॼु हटो त पंहिंजे यार जो दीदार कया सुभान ओ मलाइको अज पुछाणो उन खां कयो जेको मरीज़ दिल वारो हुजे सलीम दिल वारो चवंदो हे त मुंहिंजो मोहम्मद मीर आ हिन महबूब जी मोहब्बत में सिकंदे सिकंदे साल थी विया उम्र गुज़री वई ओ मलाइको मूं पंहिंजी ज़िंदगी में जे कम कया सभु हिन यार खे परचाइण कया ज़मीन जी पुठीअ ते हुयुसि त यादि हुयो जे ज़मीन में 10 फुट हेठि आयो आहियां त इहो यार विसरियो नाहे इहो हींअर बि यादि आहे सुभान अल्लाह के आशिक चयो आहे दिलड़ी ॾिनम जा तोखे मुंहिंजा मदनी दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापसि वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे समझ में आई या ना आई हिकड़ी दिल आ कल्बे मरीज़ दिल मरीज़ ऐं ॿी दिल आ दिल सलीम मरीज़ दिल जेका अल्लाह ऐं उनजे रसूल खां परे करे निमाज़ जो चयो आहे हल निमाज़ ते निमाज़ न पढ़ंदा पर जंहिं दिल में महबूब जी मोहब्बत हूंदी न बांग जो आवाज़ ॿुधंदो डोड़ंदो भॼंदो तकड़ो तकड़ो मस्जिद ॾे ईंदो वो इहो न पुछंदो ईअं न चवंदो अदा कपिड़ा मेरा आहिनि अदा मां कीअं कयां कपिड़ा मेरा आहिनि मां वुज़ू नाहे पाणी नाहे बहाना तलाश न कंदो बहाना न ॻोल्हींदो चवंदो जे मुंहिंजे नबीअ सुणे हुक्म फरमायो आहे मां पंहिंजो सिर उन जे हवाले कयो आहे त निमाज़ बि पढ़णी आहे जंहिं दिल मदीने वारे साईं खे ॾिनी अच त मां तोखे उन्हनि आशिकनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां जिन मदीने वारे मीर सां दिल लाती हुई ओ बडाणीअ वारा ओ मदीने वारे मीर जा गुलाम अॼु तोखे निमाज़ नथी वणे अॼु तोखे रोज़ो नथो वणे अॼु तोखे क़ुरान जी तिलावत नथी वणे तुंहिंजी दिल मरीज़ थी चुकी आहे हली आ त उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां जिन जी दिल सलीम असहाबिया मुझे लजपाल नबी जो गुलाम दिल सां जिस्म हाज़िर थई तीअं दिल बि हाज़िर कर मदीने वारे साईं जो हिकिड़ो आशिक वा असहाबिया बकरिन जो धण थस बकरिन चारण जे लाइ झंगल में वियो आ बकरिन चारींदे अचानक मदीने वारे साईं जी मोहब्बत जागी पई
अचानक दिल में महबूब जे दीदार जी तमन्ना जागी पई। हाय अल्लाह जे इहा मोहब्बत रब तोखे मूंखे मिले। दुआ करो त मौला इन मोहब्बत मां असांखे धार न कजाए। मौला जियूं त महबूब जी मोहब्बत में जियार जाए। असां बि महबूब जी मोहब्बत में दिल मस्तानी थी पया। मोह मदीने दे करे महबूबन करीमन दे मोहणो करे चवे तो या रसूल अल्लाह दे दीदार जी खोले दरी। मस्तवा महबूब तोले दिल दीवानी ही अचरी। सुभान अल्लाह पंहिंजो माल उते छॾियई पंहिंजो सभु कुझु उते छॾे ऐं मदीने पाक ॾे रवानो थियो आहे। आशिक़ खे इहा ख़बर न पई त माल आहे पंहिंजी मिल्कियत आहे। चवण लॻो यार जी याद खां मिल्कियत मथे नाहे। जे यार जी याद अची वञे जे यार जो दीदार नसीब थी वञे त महबूब जे मथां माल घोर करे छॾियुम। पोयां जी पचर नथो करे घर जी संभाल नथो लहे। चए थो त बस यार जो दीदार थे। मोह कयई मदीने हथ में लठ अथसि। हलंदे हलंदे मदीने में पहुतो आहे। तो चवे ओ मदीने वारो मूंखे ॾियो त ख़बर मुंहिंजो यार मोहम्मद मीर काथे आ। सुभान अल्लाह जे इन ज़माने में न असां हुजऊं आशिक़ त तड़पन था मौला महबूब जे ज़माने में पैदा करी हां। समय साल हाणे पैदा थियाऊं हाओ जे महबूब जे ज़माने में हुजूं हिन अखियुनि सां यार जो जलवो पसऊं। हिते त ॻाल्हियूं ॿुधी महबूब ते सिर ॾियण जूं था ॻाल्हियूं कयूं। जिन अखियुनि सां ॾिठो हूंदो उन्हनि जो हाल छा हूंदो। सुभान अल्लाह चवे थो ओ मदीने वारो मूंखे पुनल जी ख़बर ॾियो मुंहिंजे पिरीअ जी ख़बर ॿुधायो। मदीने वारनि चयसि ओ आशिक़ ओ महबूब जा मस्ताना अॼु मदीने वारो साईं ओहद जे मैदान में जंग ते रवानो थियो आहे। जेकॾहिं महबूब जो दीदार करणो अथई त ओहद जे मैदान में वञ। मुंहिंजा महबूब काफ़रनि सां जंग पिया था कनि। महबूब ओहद जे मैदान में हिन चवण लॻो लब्बैक या रसूल अल्लाह। असां सिर दा सौदा कर बैठे नाल मदनी तेरे लगियां दिलियां नाल अरबी तेरे लगियां दिलियां। असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे। असां सिर दा सौदा कर बैठे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ने मुंडे ॾिसो। सुभान अल्लाह अल्लाह आवाज़ एड़ो ॾिनो जो लाउड जी ज़रूरत न आहे। सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो आशिक़ जेॾी महिल ओहद जे मैदान में पहुतो आहे बोले तो त किथां महबूब जो दीदार थो थिए। केॾी महिल हिन पासे वञे केॾी महिल हिन पासे वञे। किथां तीर पियो लॻे किथां तलवार पई लॻे। दुश्मननि जे विच में बीठो आहे पर नज़रूं फिरनि पियूं। ओ किथां तूं थो अची मां वझायां थी तुंहिंजूं वाटूं यार निहारियां थी। ओ किथां तूं थो अची मां वझायां थी तुंहिंजूं वाटूं यार। तीर लॻा तलवारूं लॻियूं ज़ख़्म आया जिस्म मां रत वयो। ज़ख़्मी थी करे ज़मीन ते किरियो आहे पर दीदूं तगन में हिन दीदूं फिरनि पियूं त केॾी महिल तो महबूब जो दीदार थिए। हीअं अचानक मुंहिंजे महबूब जो गुज़र थियो।
उन जगह खां उन दग खां उन वाट खां उन पेचरे खां उन माग खां मुंहिंजे महबूब जो लंघ थियो आहे गुज़र थियो आहे जेॾी महिल आशिक महबूब जो जलवो ॾिठो रण करे चवण लॻो या रसूल अल्लाह अदरिकनी या रसूल अल्लाह अगिसनी या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हेॾे त निहारियो तुंहिंजे इश्क अॼु मुंहिंजो छा हाल कयो आहे मुंहिंजा महबूब सुणा हेॾे त निहारियो तीर लॻा तलवारूं लॻियूं घर बच्चा ॿार सभु छॾे आयुसि माल मताव छॾे आयुसि मुंहिंजा महबूब सुणा बसि तुंहिंजे हुज़ूर जे लाइ तुंहिंजे दीदार जे लाइ मुंहिंजा महबूब हेॾे त नज़र कर महबूबन बि आशिक सॾु कंदो आहे त महबूब बि सुणंदो आहे दिल से जो निकलती है असर रखती है अरे दिल से जो निकलती है असर रखती है पर नहीं कुव्वते परवाज रखती है सुभान अल्लाह प्यार तो सा पिरी रब ई थो जाने केतिरो हिन सॼे संसार में लाहिन सॼे संसार में वो कोन वणंदो एतिरो प्यार तो सा पिरी रब ई थो जाने केतिरो मूं ॾिठो जॾहिं खां तुंहिंजो हुस्न हाकिम हे कर मूं ॾिठो जॾहिं खां तुंहिंजो हुस्न हाकिम बेमिसाल कोन आयो को कॾहिं ला के हुस्न वारे जो ख़याल तूं वणी थो जेतिरो ला वणी थो जेतिरो सही कोन वणंदो एतिरो प्यार तो सां आपिरी रब ई थो ॼाणे केतिरो महबूबन आवाज़ ॿुधो सवारी काहे रहिया वेझा पंहिंजी सवारीअ तां लथा हे बि आशिक सुरंदो रिढ़ंदो पंहिंजो पाण खे अॻिते कंदे कंदे पंहिंजो चेहरो वञी महबूब जे कदमनि ते रखी मौत अचणो आहे बडाणी वारा मौत अचणो आहे मौत बरहक पर यार जे मौत जे अंदर मौत महल जे यार जो जलवो नज़र अची वञे अहिड़ो मौत त हर मोमिन जी दुआ हूंदी आहे मौला मरां त महबूब जो दीदार हुजे सुभान अल्लाह हिन बि पंहिंजो चेहरो वञी महबूब जे कदमनि ते रखियो अथई ऐं चुमी पेर चुमी चवे थो फुज़्तु बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम आहे मुंहिंजी मन जी मुराद पूरी थी वई हली मुंहिंजी ज़िंदगी कामयाब थी वई जो मूं पंहिंजो सिर पंहिंजे यार जे कदमनि तां घोर करे छॾियो असाबिया मदीने वारा साईं था फरमाइनि आहे को अव्हां में जेको अॼु जंग हले थी काफ़रनि सां आहे को जेको अॼु दीन मुहम्मदिया जी मदद करे को रात सॼी रात सॼो ॾींहुं वञी कमाई को जेके पैसा मिलिया खजूर मिली खणी आया को कतल खणी आयो को कपड़नि जो वॻो खणी आयो को सवारी खणी आयो को कहिड़े चीज़ खणी आयो को कहिड़ो सामान खणी आयो सभिनी असाबनि जूं दीदूं दरवाज़े में हूं ॾिसूं त उमर ऐं अबू बकर छा था दीदूं दरनि में अचानक अमीर उमर सुहिणो आयो आहे सॼे माल जो अधु खणी अचे महबूबनि जे आॾो हल थोरी देरि गुज़री आहे अबू बकर सिद्दीक़ आयो आहे हज़रत अमीर उमर थो चवे त मूंखे ख़्याल आयो अॼु ॾिसां सदाईं अबू बकर गोए खणी वेंदो आहे अॼु ॾिसां त मां अबू बकर खे गोए खणा थो या न
थोड़ी देर गुज़री त अबू बकर सिद्दीक पंहिंजे जिस्म जो वॻो लाहे पोरीअ जो लिबास पाए जो कुझु घर में आ खणी महबूब जे अॻियां या रसूल अल्लाह ही माल मजू मिल्कियत ही सिर्फ अव्हां जो की रही राणा मुले दरब अव्हां जो ही माल मजू मिल्कियत ही सिर्फ अव्हां जो मूं तो सा लगायो सुनानी हुन ठेला को मुझे जख्मन जी मरहम बस जिक्र अव्हां जो मुझे जख्मन जी मरहम साईं जिक्र अव्हां जो कल्बे सलीम वारा जंहिंजी दिल सलामती वारी हुई सलामती वारी दिल कहिड़ी जंहिं दिल में मदीने वारे साईं जी मोहब्बत हुजे बतानी वारा ओ अदा तो हीअ दिल ज़ाल सां लाती आ हीअ दिल तो माल सां लाती आ हीअ दिल तो अयाल सां लाती आ कंहिंजी दिल ज़मीन सां कंहिंजी दिल माल सां कंहिंजी दिल पैसनि सां पर आशिक उहे हिन मोहम्मद अमीर जा गुलाम उहे हिन जो उहे पंहिंजी दिल मदीने वारे मीर सां लाईंदा आहिनि जे चाही तो त तुंहिंजी बि कब्र सणाई थे जे चाही तो त तुंहिंजी पछाड़ी मोचारी थे त मुंहिंजा मिठा मुंहिंजा अदा हिन महफ़िल जो मक़सद हे आ जो पंहिंजो पाण खे मदीने वारे साईं जी मोहब्बत में पंहिंजी जिंदगी के मदीने वारे साईं जी मोहब्बत में वक़ुफ़ करे छॾ झेड़ो छॾ झगड़ो छॾ अहिड़ा कम न कर जो मदीने वारे साईं जो को ॾोरापो न मिली ॾिसो जिंदगी हमेशा रहण वारी नाहे तू ख्याल त कर कॾहिं नज़र त कर कल ताईं जेको भाव तोसां गॾु हो कल ताईं जेके यार तोसां गॾु हा तुंहिंजो अबो तोसां गॾु हो अॼु अबो काॾे हलियो वियो तुंहिंजा यार काॾे हलिया विया काॾे विया तुंहिंजा मारूअड़ा काॾे विया तुंहिंजा अज़ीज़ काॾे वई मिठड़ी अम्मा काॾे विया मिठा रिश्तेदार काॾे विया उहे चीअ चवण वारा ॿारोचा जिंदगी बेवफावा ओ अदा ओ बडाणीअ वारा ओ मुंहिंजा भाउ जिंदगी बेवफावा हमेशा न रहंदे हिन जॻह ते हमेशा रहण लाइ न आयो ही हिते रहणो आहे त मोहम्मद अमीर खे राज़ी करणो आहे अॼु डोह कंदे त भोतार छॾाईंदो वॾेरो छॾाईंदो कमदार छॾाईंदो ऑफिसर छॾाईंदो पर यादि रख हिते जे ॾोहनि में तोखे यार दोस्त छॾाए वेंदा पर इहो ॾोह क़ब्र में तोसां गॾु हूंदो पोइ उन महिल जेॾी महिल माइट गॾु न हूंदई अबो अम्मा गॾु न हूंदई पंहिंजा परावा गॾु न हूंदई ओ मुंहिंजा अदा पोइ उन महिल सिर्फ़ मुंहिंजे नबीअ जी ज़ात साम्हूं त मुंहिंजे नबीअ जे साम्हूं जेॾी महिल पेश पवंदे ओ बडाणीअ वारा मुंहुं कारो गुनाहनि में हुजे दिल स्याह थियल हुजे जे मदीने वारो पुछई त ओ मुंहिंजा आशिक तो मूं ते कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियई पोइ मूं मुहम्मद खे छो नाराज़ी कई ॿुधाए त उन महिल पंहिंजे नबीअ जे आॾो कंध कहिड़ो खणंदे पुछ त सही अॼु तूं हेॾां होॾां जी ॻाल्हि करे छॾाए थो वञी पंहिंजो पाण खे आजो करे थो वञी पर यार जेॾी महिल क़ब्र में मुंहिंजो महबूब हूंदो पोइ उन महिल हेॾां होॾां जी ॻाल्हि न थींदी बहाना बाज़ी न हलंदी पोइ उन महिल सिधी ॻाल्हि सिंधीअ में चवंदा आहिनि सिधी ॻाल्हि सोटे जी उन महिल पंहिंजे महबूब जे आॾो कंध कहिड़ो खणंदे आज ले उनकी बना
आज ले उनकी पनाह, आज मदद मांग उनसे, अरे कल न मानेंगे अगर कयामत को तू मान भी गया। अरे वक्त मिलियो थी पंहिंजी ज़िंदगी जो कदुर कर, पंहिंजे वक्त जो कदुर कर। ओ मुंहिंजा अदा मुझे मदीने वारे साईं फरमायो आ, निमाज़ मूं मोहम्मद जे अखियुनि जी थधाण आ। आशिकी द निमाज़ पढ़ो, निमाज़ नाहे छड़नी, ठगी नाहे करनी, फिरेब नाहे करणो, के धोखो नाहे ॾियणो, बल्कि मदीने वारे साईं ते दुरूद ओ सलाम पढ़णो। मुझे हदीस याद आई, साईं दा फरमाइन क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो माण्हू ईंदो, मलाइका उनखे जहन्नम ॾे खयो पिया वेंदा, ज़ंजीर ॿधल हूंदसि जहन्नम जी बाहि। जहन्नम जी बाहि एतिरी त सख़्त आ जो दुनिया जी बाहि खां 70 गुना वधीक जहन्नम जी बाहि सख़्त आ। साईं दा फरमान जे जहन्नम जी बाहि जे ज़ंजीर जो रुगो हिकिड़ो कड़ो खणी ज़मीन ते फिटी कजे न त सॼी रूए ज़मीन में को बि साओ सलो बाक़ी न रहंदो। तू छा थो समझी त जहन्नम का मामूली ॻाल्हि? मुंहिंजा अदा साईं दा फरमाइन हिकिड़े माण्हूअ खे ज़ंजीर जहन्नम जा जकड़ियल हूंदा, पेर हथ जहन्नम जे ज़ंजीरनि में ॿधल हूंदा, मलाइका उनखे कीले जहन्नम ॾे फिटी करण जे लाइ वेंदा पिया। को माण्हू रड़ियूं कंदो, ओ अल्लाह मूंखे केरु बचाइण वारो हुजे, दाऊं कंदो, कूकूं कंदो, फरियाद कंदो, माइट बीठा हूंदा, पंहिंजा बीठा हूंदा, पर केरु ॿुधण वारो न हूंदो, केरु मदद करण वारो न हूंदो। मुंहिंजो साईं थो फरमाए अचानक उन जॻह तां मां मोहम्मद मीर लंघंदुमि। छा कंदुसि मलाइको, हे छा माजरा हुआ, छो था पकतो वञो? अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह, हिन पंहिंजी ज़िंदगी में बुरायूं घणियूं कयूं, मुंहिंजा महबूब तुंहिंजे दीन जो रस्तो छॾे वेठो, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे क़ुरान जो गस छॾे वेठो। अॼु हिन माण्हूअ ते क़ुरान शाहिद आहे, अॼु हिन माण्हूअ जे मथां रमज़ान शाहिद आहे, हिन माण्हूअ जे मथां दीन इस्लाम शाहिद आहे जो या रसूल अल्लाह दीन जा दग विसारे वेठो, दीन जे दगनि खे तोड़े वेठो आ। ओ मुंहिंजा महबूब गुनाहनि जी वाटुनि ते हलियो, शैतान खे राज़ी कयईं, रब रहमान खे न परचाई। अॼु सिले में जहन्नम जी बाहि में साड़ियो थो वञे। साईं फरमाईंदा मलाइको जहिड़ो तहिड़ो आहे त मुंहिंजो उम्मती, मां पंहिंजे उम्मती खे कीअं जहन्नम ॾे वेंदो ॾिसंदो। हाणे हीअं कयो, मोटाए वठी हलो, मोटाए वठी हलो, वरी मीज़ान में अमल तोरियोसि। मां ॾिसां मीज़ान में अमल तुरंदा, नेकियूं थोरियूं, बदियूं खड़ियूं थी वेंदियूं, नेकियुनि जो पुड़ मथे, बुराइयुनि जो पुड़ हेठि करो। पोइ साईं पंहिंजे खीसे मां कागज़ जी चिट कढंदा। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, मां पंहिंजे खीसे मां हिकिड़ो कागज़ जो पुर्ज़ो कढी उनजे चङनि अमलनि में रखंदुसि। चङनि अमलनि में जो रखंदुसि त चङा अमल करा थी वेंदा, बुरायूं घटिजी वेंदियूं। पहिरीं नेकी जो पुड़ मथे हो न, त उन कागज़ जे करे उहो पुड़ हेठि ऐं नेकी बदियूं मथे। हुकुम मिलंदो वठी वञो जन्नत। हाणे हिन माण्हू सां जेको मामलो थियो त हे त ॾिसे पियो वेठो, जेको हिन पुछो कोन, डप भव जे करे त पहिरीं कोन पुछो। पोइ जेॾी महिल जन्नत जो छोटकारो मिलियसि, जन्नत जो परवानो मिलियसि, हाणे हथ ॿधी अर्ज़ कंदो, ओ सोणी सूरत वारा, तुंहिंजो चेहरो हसीन आहे, तुंहिंजो मुखड़ो लज़ीज़ आहे, तुंहिंजा रुख़सार अजीब हिन, तूं केरु आहीं? अॼु मुंहिंजे अबे मुंहिंजी मदद न कई, मुंहिंजी अम्मा मुंहिंजी मदद न कई, मुंहिंजे भाइरनि मुंहिंजी मदद न कई, तूं केरु आहीं? अॼु हेड़ी औखीअ महल में तो मदद कई आहे। ॿुधाए त सही तूं आहीं केरु, पंहिंजो तारुफ़ करा।
साईं फरमाईंदा मां चवंदो मास नथो सुञाणी मां त तुंहिंजो नबी मोहम्मद मीर आहियां। वक्त मिलियो अथव इन नबीअ खे पहुचायो हुन करीम जो कम आहे करम करण पर तूं ऐं मां यार वॾा बेवड़ा थी विया असां अहिड़ा त एहसान फरामोश थी विया आहियूं जो पंहिंजे यार जो दग विसारे वेठा आहियूं। जिंदगी वञे थी पई वक्त वञे थो पियो पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो पंहिंजी हयातीअ जो क़दुरु कयो। उम्र अफराद इवें गई ओ खुदा को ना रिझायो से ज़ाहिर आँखों ज़माने को ओ गफारी तोक पायो से। पाण खे नेक त सदायूं था पर अंदर में नेक आहियूं या न। तूं पाण खां पुछ मां पाण खां पुछां वधा पंहिंजे अंदर वारियूं कुदरतूं कढियो सीना साफ़ कयो 5 वक्त निमाज़ पढ़ो। आहे कोई जेको मूंसां वाइदो करे जेको निमाज़ पढ़ंदो अल्लाह मदीनो ॾेखारी आमीन। अल्लाह तव्हांजा भाग वक्त बुलंद कंदो। 5 वक्त पाबंदी सां निमाज़ पढ़ो बुराई जे कमनि ॾे न वञो ज़िना ॾे न वञो परायो लोढ़ो न लताड़ियो पराया नंग न निहारियो पराया नंगनि में बुरियूं अखियूं न विझो। अॼु तव्हां इन्हनि शयुनि खां बचंदो कब्र में वेंदो त मुंहिंजो मोहम्मद मीर तोखे पंहिंजी शिफ़ाअत सां छॾाए जन्नत में। अल्लाह तबारक व तआला असांजो ॿुधण वेहण सुभान अल्लाह चवंदा साईं व्याज ते ॿुधा साईं दा फरमाइनि 1 रुपयो केर व्याज जो खाए मांग जी साईं दा फरमाइनि हिकिड़ो माण्हू व्याज जो 1 रुपयो खाए बेतुल्लाह जे अंदर 70 भेरा माउ सां ज़िना करे इहो रुपयो अञा वधीक पियो डीजल अम्मा। साईं दा फरमाइनि व्याज लिखण वारो व्याज वठण वारो व्याज ॾियण वारो हड़ई जहन्नमी जागा इन वबा खां पाण खे बचायो। मूं तव्हांखे मोहम्मदी पैगाम पहुचायो पंहिंजो पाण खे अहिड़ो बणायो जो मदीने वारो ख़ुशि थिए। चवंदा आहिनि त 3 यारियूं दुनिया वारियूं रखो हिकिड़ी यारी क़ब्र जी बि रखो हिकिड़ी यारी कंहिं अलाह वारे सां रखो हिकिड़ी यारी मदीने वारे साईं जी रज़ा ख़ातिर रखो। तव्हां दुनिया वारनि सां निभायो आहे पर हिकिड़ा कम त अहिड़ा कयो जेके पछाड़ीअ में कम था अचनि। निमाज़ पाबंदी सां पढ़ो बुरा कम न कयो। मूंखे वरी हींअर कश्मीर पहुचणो आहे अल्लाह तबारक व तआला तव्हांखे शाद आबाद कंदो। ऐं सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ रखां थो त 15 शाबान जी राति जेका मथां अचण वारी आहे इन राति में माण्हू ॾियारियूं ॿारींदा आहिनि फटाका छोड़ींदा आहिनि बायूं ॾिया ॿारींदा आहिनि। इहे मुस्लमाननि जी रीत रस्म आहे। मुसलमान इन रात में मदीने वाले साईं ते दुरूद सलाम पढ़ंदा आहिनि निमाज़ पढ़ंदा आहिनि दीन ईमान जी दुआ घुरंदा आहिनि आखिरत जी दुआ घुरंदा आहिनि। तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो इन महीने जी इन 13 14 जी शाम 15 जी रात
हे खमीस जेका अचे थी हीअ न मथी खमीस सब्र करो हाली सब्र करो मुंहिंजे मुर्शिद जो प्रोग्राम थींदो दरबार वाली ज़िंदराबाद मोरो में इन जी तव्हां सभिनी खे दावत अर्ज़ रखां اللهم صل على سيدنا آمين. مولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين آمين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا إلهي أسانجي حال جي مٿي رحم و کرم فرما